रोज़े अतहर जे जाए ते हुकुमात ॾाढिया में न ॻाल्हायो मथो कुरान शरीफ़ जी आयत सुवारे लिखल आहे या अय्युहल्लज़ीना आमनू ला तरफ़ऊ अस्वातकुम फ़ौक़ सौतिन नबी वला तजहरू लहू बिल क़ौल कजहर बाज़कुम लिबाज़ अन तहबत अअमालुकुम व अंतुम ला तशऊरून। एडी जा इज्जत एहतराम वारी इन मोबाइल काबड़ा करे कहीं जो तस्वर ओ हो जे बाकी न तो हर को नसे तो माही हालत असाई खोड़ दोस्तन के झलियो पे बाबा खुदा रा ई न कयो हिते त न कयो थोड़े झलण को पो भी वरी दिस तो बाबा मुजो अरे हे काडो ओड़ो पोयो भरे हालत न कहो बची था सगो अल्लाह के रब तू त असा के जाने तो असा या शोहरत जे कढ कुनियो राणे हिदायत कर मां दिसा पियो जेतरा मानू हुया तकरीबन अध का मथे मानू जिन के मोबाइलियूं ये हेडियूं मोबाइलियूं उन में घर में नसीना पे हालन ता हाने मारो दे करते सलामन जी परवाह तमा आडो कह जे बीठो इन शे जी परवाह हालांकि इन जाय ते आडो डाढिया गालायण कुरान चवा ता के खबर भी न पवंदी ता जा अमल विंदा एडो खतरनाक मरलो हालत ही है मां अल्लाह को दुआ तो कया अल्लाह ताला सभिनी के हिदायत भी करे डाढो माहौल बिगड़ी गयो मां पांजे हला उन में हला तो वधिक रब सही सभिनी ते रहम कंदो सलाम सामोए कदई पढ़ा थो कदई पिरियं दे पधर में आया अखियों तो बूटिया त रोज़ो सामोए अखियों तो बूटिया त रोज़ो सामोए अखियों तो खोलिया घर में आया सलाम सामोए कदई पढ़ा थो कदई पिरियं दे पधर में आया सलाम सामोए कदई पढ़ा थो कदई पिरियं दे पधर में आया अखियों तो बूटिया त रोज़ो सामोए अखियों तो खोलिया त घर में आया सलाम सामोए कदई पढ़ा थो कदई पिरियं दे पधर में आया अजब तबीयत जो हाल आहे त हिजर सां गॾु विसाल आहे हाणे मां तसवर तो क्या त मां कल उते बीठो केड़े पासे ॾम हिन पासे ॾम अखियूं ॿूटे रोज़े अतर ॾे हाणे त अखियूं ॿूटियां थो त महसूस थिए थो त ॼण मां उते पर अखियूं खोलियां तो पनी अकल अजब तबीयत जो हाल आहे त हिजर सां गॾु विसाल आहे हिते बि आया उते बि आया तसव्वुराती कमाल आहे इहो तसव्वुर करम खुदा जो इहो तसव्वुर करम खुदा जो त ख़ास रब जे नज़र में आया इहो नसीब थी वञे न तसव्वुर हिन माल मिल्कियत को पंहिंजन को बेदार थी चढ़ो न तसव्वुर अची वञे त मां बैतुल्लाह जे आॾो बीठो आहियां ॼण त मां तवाफ़ थो कयां ॼण त मां महबूबन करीमन जे पधर ते आहियां रोज़े अतर जे साम्हूं इहा बि अल्लाह जी नेमत आहे जेके नसीब थिए इहो तसव्वुर करम खुदा जो त ख़ास रब जे नज़र में आया अखियों तो बूटिया त रोज़ सामोए अखियों तो खोलिया त घर में आया सलाम सामोए कदई पढ़ा थो कदई पिरियं दे घर में आया बटे वरह थिया घुरायो मालिक सुरूर में उते रहायो मालिक मज़ो छा थे तो मज़े मज़े में मज़ो तांजो वठायो मालिक बटे वरह थिया त घर बि आयुम बटे वरह थिया त घर बि आयुम अञा बि सागे असर में आया बटे वरह थिया त घर बि आयुम अञा बि सागे असर में आया अखियों तो बूटिया त रोज़ो सामोए अखियों तो खोलिया त घर में आया
सलाम सामोए कॾहिं पढ़ा तो कॾहिं पिरीअ जे पत्थर पत्थर में आया तॾहिं त सोचुन में आ मदीनो तॾहिं त जज़बन में आ मदीनो ए 25 जो हज दादो गुज़रियो इन हज में अल्लाह ताला मूंखे शहादत ॾिनी मां मिना में हुयुमि वॾो हिकिड़ो चार्ट लॻल हो मिना में उन मिना ते हदीस सुवारी चार्ट ते लिखियल आई हदीस जा लफ़्ज़ मां यादि न करे सघियो पर उन जो मफ़हूम मूंखे यादि आहे हदीस में इमाम अल-अंबिया साईं जन फरमायो त हज ऐं उमरा बार बार कयो हज ऐं उमरा बार बार कयो वरी वरी कयो घणा कयो इन सां तव्हांखे 2 शयूं हासिल घणियूं शयूं बाबा घणियूं हज ऐं उमरे घणे करण सां घणियूं शयूं 2 शयूं इन ॻाल्हि खे हिते थो ॿुधायां मौलाना मक्की साहब अल्लाह ताला उन जी उम्र इज़त में बरकत फरमाए मुहम्मद मक्की हिजाज़ी जेको मां सम्झां थो 50-60 साल खां वठी बैतुल्लाह हरम जो ख़तीब जंहिंजे वाज़ नसीहतुनि सां लख हा माण्हू मुवाहिद थिया उहो मक्की उन खे कंहिं चयो साईं माण्हू बार बार उमिरि ते अचनि था इहे से पैसा बार बार उमिरो फर्ज़ कोन्हे हज बि ज़िंदगी में हिकिड़ो दफ़ो फर्ज़ आहे उमिरो तो बार बार फर्ज़ कोन्हे फर्ज़ ही कोन्हे इहो से बार बार पर इहे जेकॾहिं पंहिंजे इलाइक़े में मिसकीननि ते पैसा ख़र्च करनि त उन्हनि जा घर ॾिजी पवंदा इहा नसीहत कयो वसियत कयो माण्हुनि खे तो पोइ दोस्त ॿुधायो मक्की साहब थोरो खिलियो पोइ चई मूंखे ॾुख थींदो आहे इन ॻाल्हि जो त जेके हरम जा पांधीड़ा आहिनि माण्हू एतिराज़ उन्हनि ते कंदा उन्हनि ते कंदा चई जेकॾहिं तव्हांखे ग़रीबनि जो फ़िक्र आहे त मां तव्हांखे ॾसां थो तव्हां नमाज़ खां पोइ ॿाहिरि निकिरो फुटपाथ रोडनि जे वटियुनि ते माण्हू औरतूं नंढा ॿार वॾा रियाल ख़म्स रियाल वाहिद रियाल इहे पिया हुका ॾियनि था इहे मिसकीन ग़रीबनि ॿाहिराड़नि मां शयूं खणी अचे रखनि था उहे विकिणनि था जेकॾहिं तव्हांखे एॾो शौक़ु आहे त इन्हनि मिसकीननि खां ख़रीद कयो त तव्हांखे अजुर मिलंदो इन्हनि जी चुल्हि चढ़ी पवंदी इन्हनि जो कुझु साॻियो चढ़ी पवंदो जे ग़रीबनि जो फ़िक्र अथव उन्हनि जो बि भलो थींदो तव्हांजो बि भलो थींदो ज़ियारत थी वेंदी पर जेकॾहिं तव्हां इन पासे करे सोच न कई आहे त ॾींहं में सिगरेट केतिरा पीअंदा हो एॾे सोच न कई अथव त चांहि केतिरी पीअंदा हो इहे पैसा बचाए ग़रीबनि खे ॾियण जे लाइ तयारु न आहियूं बाक़ी जेको मके पाक ऐं मदीने पाक जो सफ़र थो करे एतिरा उन ते न कयो पोइ मौलाना फरमायो त पर तुंहिंजो मुंहिंजो वस कोन्हे अलाह जे रसूल फरमायो त हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जॾहिं बैतुल्लाह जी तामीर कई अलाह ताला हुकुम फरमायसि त बैतुल्लाह जे लाइ हज जे लाइ माण्हुनि खे सॾु कर पोइ हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम मुख़्तलिफ़ रवायतूं हिक रवायत में त सफ़ा जबल ते बीठा हिक रवायत में बीठा त हजर असवद ते बीठा हिक रवायत में त कुबेस जबल ते चढ़ी बीठा उते सॾु कयूं उन सॾ खे अल्लाह ताला पूरी रूई ज़मीन ते पहुचायो हे हदीस जो मफ़हूम ॿुधायो पूरी रूई ज़मीन एतिरे ते इमाम अल-अंबिया फरमायो त जेके उन महिल जॾहिं इब्राहिम अलैहिस्सलाम सॾु कयो जिन औरतुनि खे पंहिंजे पेटनि में ॿार हुया अल्लाह उन्हनि ॿारनि ते बि आवाज़ पुॼायो नबी से फरमायो जेके आलम अरवाह में रूह आहिनि जेके क़यामत ते होरिया पैदा थियनि था इन्हनि रूहनि ते बि अल्लाह ताला उहो आवाज़ पहुचायो बैतुल्लाह जे लाइ पोइ साईं जन फरमायो त जंहिं बि माण्हूअ चयो लब्बैक उन सॾ ते हाज़िर मुंहिंजा रब मां हाज़िर मुंहिंजा रब जंहिं जेतिरा दफ़ा लब्बैक चयो इमाम अल-अंबिया साईं फरमायो त दुनिया में अल्लाह ताला उनखे ओतिरा दफ़ा हर महीने जी ज़ियारत नसीब फरमायो बैतुल्लाह ॾे ईंदो उन में निमाज़ीअ जो लाइ कोन्हे त निमाज़ीअ चयो या बेनमाज़ी चयो जंहिं बि चयो जंहिं बि इब्राहिम अलैहिस्सलाम जे सॾ ते लब्बैक चयो कहिड़ो बि आहे गंदो आहे गरो आहे जेकॾहिं उन सॾ ते लब्बैक चयो त अल्लाह ताला मके पाक बैतुल्लाह जी ज़ियारत कराईंदुसि पोइ चई हिन में त तव्हां असांजो वस ई कोन्हे अलाह असां कुझु लब्बैक चवराई आहे त पोइ छा कयूं पोइ चवंदा आहिनि जेको लब्बैक रब चवराए छॾी उन सां लेखो ई कोन्हे बहरहाल ॿोला अलाह हो बगाली ॿुधायो हदीस जो मिना वारियूं साईं जन फरमायो बार बार हज ऐं उमरा कयो तव्हांखे 2 शयूं हासिल थींदियूं साहब अर्ज़ कयो त या रसूल अल्लाह कहिड़ियूं पाण फरमायो त हिकिड़ो त तव्हांजे रिज़्क़ में बरकत छा फरमायूं तव्हांजे रिज़्क़ में बरकत पवंदी बार बार हज ऐं उमरे करण सां तव्हांजे रिज़्क़ में वाध थींदी ॿियो साईं
जन फरमायो ता जा गुनाह अल्लाह माफ फरमाए अल्लाह को दुआ करें अल्लाह ताला सबनी के तौफीक अता फरमाए चई तॾहिं त सोचन में आ मदीनो तॾहिं त जज़बन में आ मदीनो तॾहिं त कुर्बन में आ मदीनो तॾहिं त शेरन में आ मदीनो कॾहिं उते मां अकेलो आहियां कॾहिं उते मां अकेलो आहियां कॾहिं त पंहिंजे वलर में आहियां कॾहिं उते मां अकेलो आहियां कॾहिं त पंहिंजे वलर में आहियां अखियूं थो बूटियां त रोज़ साम्हूं अखियूं थो खोलियां त घर में आहियां सलाम साम्हूं कॾहिं पढ़ां थो कॾहिं पिरीअ जे पधर में आहियां सजण जूं सारूं बेराह तूं लख संदसि पचारूं बेराह तूं लख दुरूद दारूं बेराह तूं लख उते बहारूं बेराह तूं लख रफ़ीक साम्हूं या हिते रही भी रफ़ीक साम्हूं या हिते रही भी न खोट में पर कसर में आया रफ़ीक साम्हूं या हिते रही भी न खोट में पर कसर में आया अखियूं तो बूटियां त रोज़ साम्हूं अखियूं तो खोलियां त घर में आया सलाम साम्हूं कॾहिं पढ़ां थो कॾहिं पिरीअ जे पधर में आया हिकिड़ी ॿी ॻाल्हि हाणे जेको माहौल बणिजी वियो मां ईअं चवां थो त हाणे ईअं ॻाल्हि कजे जेके आया इहे अघामिजी विया इन में शक शुबो न कजे अलाए क़बूल पयासीं न क़बूल फरमाए छो त मूंखे यादि अचे थो हदीस वारी नबी से फरमायो हदीस कुदसी आहे कुदसी हदीस छा के चइबी आहे जेके जिब्रील न खणी अचे अल्लाह ताला नबी साईं जे दिलि ते ॻाल्हि इनखे हदीस कुदसी चइबी आहे हिकिड़ो त वही आहे न जिब्रील अमीन ईंदो आहे चए त मुंहिंजो रब तोखे हीअं थो चवे इहा हदीस आहे पर हिकिड़ी हदीस उहा आहे जेके जिब्रील विच में वास्तो न हुजे डायरेक्ट अल्लाह ताला नबी साईं जे दिलि ते इल्का थिए इनखे हदीस कुदसी चइबो आहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मूंखे पंहिंजे रब चयो आहे महबूब तू मुझे बानन के बुधाए तो मां तहांजे गुमान जड़ो मुंह में गुमान कदो मुखे उहे लादो अलाए बख्शींदो अलाए न बख्शींदो पो मर्जी आ भला अलाए कई थी तो पो मुझी मर्जी आ बख्शाए मुझी मर्जी न बख्शाए पर चओ त मुखो रब जो नेकी जो कम करायो आ कबूल थियो आ तने त करायो त मां चवंदो है कबूल थी हल जे करे अल्लाह में गुमान भलो रखजे तने त मौलाना मसरूर हिकिड़े शेर में चयो मौलाना मसरूर चयो त नबी पाक फरमायो जाशे घुरो त सोहणन ई माण्हुन खां घुरंदा पो ये लफ्ज़ चई पो चए तो तू रब तू सोहणन खां सोहणो ऐ सोहणा धणी तू सोहणन खां सोहणो ऐ सोहणा धणी दे डोहन डिंगायुन जी माफी खणी तू त रब सभिनी खां सोहणो आहे पो सोने जाडो अर्ज़ था कयो असांखे गुनाह माफ कर फरमाए त तू में गुमान एड़ो रखंदे मां पुछंदो मोको के सब जो सब ये ॻाल्हियूं ज़हन ते हुजनि अल्लाह जे नेकिन वारनि मसलनि में अॼुकल्ह जेको नेकीअ जो कमु थिए शुक्र करे त मुंहिंजा रब ते एहसान थियो क़बूल पइजी हवा हिकिड़ी नमाज़ पढ़ी ते वरी ॿी नमाज़ ते आयासीं त रब तुंहिंजा एहसान थियो अॻी नमाज़ क़बूल कई तॾहिं त हीअ नसीब थी अलाए क़बूल थी अलाए न थी अलाए वारो मसइलो हाणे छॾे वञे अस्सलाम वालेकुम